साथियों, अॼुकल्ह असीं सभई सिंधी सुजाॻ थी पिया आहियूं ऐं ॾिसी रहिया आहियूं फेसबुक ऑनलाइन ते ढेर सारा प्रोग्राम, नवां कलाकार अॻियां अची रहिया आहिनि ऐं सचुपचु त दिलि खे ॾाढी ख़ुशी महसूसु थी रही आहे। छो जो हर को ॿार, हर को माण्हू हाणे थोरी घणी सिंधी ॻाल्हाइण जी कोशिशि त करे ई थो न। त असांखे तव्हांजे लाइ सुहिणा प्रोग्राम पेश करण जो ही मौक़ो मिली रहियो आहे। त उहो कीअं विञाइबो? असां सिंधी संगत पारां हर सूमर ते राति जो 9 बजे तव्हांखे ॾेखारींदासीं सुहिणो मवाद, सुहिणो प्रोग्राम सिंधी सुरहाण, ऐं जंहिंमें तव्हीं ॾिसंदा असांजा न फ़क़ति सुठे मवाद वारा प्रोग्राम पर उहे तमामु मयारी हूंदा। सो हिन सूमर ते असीं तव्हांखे यानी 17 तारीख़ तव्हीं प्रोग्राम ॾिसंदा ऐं हर सूमर ते असीं तव्हांखे को न को नओं सुठो टेलीफिल्म या सीरीज़ या एपिसोड या इंटरव्यू वग़ैरह ॾेखारींदासीं। ऐं जीअं त सिंधी संगत पारां असां 25 टेलीफिल्म्स ठाहियूं आहिनि, उन खां सवाइ 10 ऐं 13 यानी 2 सीरीज़ ठाहिया आहिनि 13 एपिसोडनि वारा। उन खां सवाइ तव्हांजे लाइ असां ढेर सारा इंटरव्यूज़ बि कया आहिनि तमामु मशहूरु हस्तियुनि जा। घणेई ॿियूं चहचटनि जूं ॻाल्हियूं, कॉमेडी वग़ैरह, दुबई में कयल शोज़ जा प्रोग्राम बि असीं तव्हांखे हिन प्रोग्राम में ज़रूरु ॾेखारणु चाहींदासीं ऐं चाहियूं था त तव्हीं बि हिन प्रोग्राम में शरीक थियो। न फ़क़ति पाण पर ॿियनि खे ॿुधायो, सिंधियत फैलायो ऐं अचो त गॾिजी माणियो लुत्फ़ सिंधी प्रोग्रामनि जो। सूमर जे ॾींहुं यानी 17 ऑगस्ट ते तव्हीं लुत्फ़ माणींदा डॉक्टर मोदी प्रकाश जे अदाकारीअ जो असांजे टेलीफिल्म पंहिंजा परावा में। पंहिंजा परावा हिकु अहिड़ी टेलीफिल्म आहे जेका समाजिक आहे। अॼुकल्ह त तव्हीं ॾिसो था त पंहिंजे माइटनि खे को बि ॿार पसंदि शायदि ई थो करे ऐं इन जे करे पैसनि जी ॾे वठि जा बि प्रॉब्लम्स थियनि ई था। सो हिन फिल्म में, हिन टेलीफिल्म में तव्हीं ॾिसंदा डॉक्टर मोदी प्रकाश जी अदाकारीअ जो कमाल। जेका हीअ फिल्म डायरेक्ट कई आहे उहो माण्हू आहे असांजो राजेश बचाणी। सिंधी संगत जे तरफ़ां हीअ तव्हां लाइ पेश कयल आखाणी आहे जेका तव्हांजे दिलि खे छुई वठंदी। तंहिंजे करे पंहिंजे ॿारनि समेत हीअ टेलीफिल्म ज़रूरु ॾिसंदा सूमर जे ॾींहुं 17 तारीख़ राति जो 9 बजे फेसबुक ऑनलाइन ते, ऐं ॿियनि खे ज़रूरु ॿुधाईंदा त ॾिसणु न विसारजो असांजो प्रोग्राम सिंधी सुरहाण। तव्हांजो घर खुद पंहिंजो पाण में कैश आहे। जेकी मूं कुझु कमायो आहे सभु तुंहिंजनि पैसनि सां ई कमायो आहे। डायमंड नेकलेस मिली वेंदो। 5 करोड़। टीवी सीरियल ठाहींदासीं, अनीता टेलीफिल्म्स। त तव्हांखे ही पैसो कंहिं सुठी ट्रस्ट में ॾियणु खपे। बाबा जो ॿुढा आश्रम वञण मूंखां बर्दाश्त कोन पियो थियो। त उथो इन गहरी निंड मां ऐं बाक़ी जी निंड बाबा जे कमरे में वञी पूरी करियो। ही बंगलो त खाली थींदो। ही रिश्ता, ही नाता, ही पंहिंजा परावा, असां की न समझा, असां की न जाता, असां की न समझा, असां की न जाता।